इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सलात शरीफ बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। सर से लेकर पाँव तक तनवीर ही तनवीर है, सर से लेकर पाँव तक तनवीर ही तनवीर है। जैसे मुँह से बोलता कुरान वो तकरीर ही तकरीर है। सोचती है दिल में दुनिया मुस्तफ़ा को देख कर, सोचती है दिल में दुनिया मुस्तफ़ा को देख कर, कैसा होगा वो मुसव्वर जिसकी ये तस्वीर है। आज तारीख 24 अक्टूबर सन 2025 है। बरोज़ जुम्मतुल मुबारक नगोट खमीसो खान हतार में अल्लाह तबारक व तआला की राज़ी कर निजे सांसें तव्हां गुथिया हूँ। अल्लाह तबारक व तआला कंदो आहे त असें तव्हांजे रज़ा जा फ़ैसला फरमाए। आमीन जो बुलंद आवाज़। आवाज़ साम्हूं 15 सिपारो सूरत बनी इसराइल जूं आयतूं तिलावत कयूं आहिनि। उन्हनि में अल्लाह तबारक व तआला हिन क़ुरान करीम जे हक़ानियत जो ज़िक्र फरमायो आहे ऐं पाक पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम के अल्लाह तबारक व तआला खोड़ सारा मौजज़ात दिना। तिन मां वॾे में वॾो मौजज़ो अल्लाह जो कलाम आहे। गोया कि अल्लाह तबारक व तआला पूरी इंसान ज़ात के इन आयत में चैलेंज कयो आहे, जेकॾहिं तव्हां अरबी मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िलाफ़ ज़बान दराज़ी कयो था, क़ुरान करीम जे ख़िलाफ़ ज़बान दराज़ी कयो था, चओ था त मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण किथां सिखी असांखे ॿुधाए थो या पाण घणे ॿुधाए थो, त पोइ यादि रखो तव्हां बि त अरब हो। क़ुरान करीम पूरो इन अलिफ़ खां वठी करे या ताईं 29 जेके हर्फ़ आहिनि इन्हनि मथां जुड़ियल आहे। तव्हां बि भला पोइ ठाहे ॾेखारियो। भला पोइ हिकिड़ी सूरत, भला हिकिड़ी सूरत न त 10 आयतूं, भला 10 आयतूं न त भला हिकिड़ी आयत या आयत जो कुझु हिसो। पर अल्लाह ताला फरमायो इंसान ऐं जिन गॾिजी पवनि पर उन मौजज़े खे आजिज़ न करे सघंदा। अल्लाह ताला हर नबीअ खे हर रसूल के का न का निशानी ॾिनी आहे जेका अची करे क़ौम खे ॾेखारे बाबा हीअ अल्लाह जी तरफ़ां निशानी आहे ऐं मां अल्लाह जो नबी थी करे आयो हाँ। अॼुकल्ह पाण असां तव्हां कंहिं शइ जे लाइ कंहिंखे मोकिलींदा आहियूं त पोइ का न का निशानी ॾेई पतो ॾेई करे मोकिलींदा आहियूं तां त अॻिले खे ख़बर पए त वाक़िअतनि हीउ जेको माण्हू आयो आहे हमरा वाक़िअतनि उन मोकिलियो आहे। अहिड़े नमूने सां अल्लाह तबारक व तआला तक़रीबन अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम के दुनिया जे अंदरि मोकिले करे उन्हनि खे मौजज़ात ॾिना, निशानियूं ॾिनियूं। पोइ उनखे मौजज़ो चइबो आहे उन निशानीअ खे, याने
उहा जेका निशानी ज़ाहिर थींदी सिर्फ़ु उन जे हथ ते ज़ाहिर थींदी जेको नबूअत जी दावा करे थो। ॿिया माण्हू कोशिशि भले कनि बि त बि ओड़ी शइ न आणे सघंदा, छो त उन में कुदरत अल्लाह जी शामिलु हूंदी आहे। अल्लाह तबारक व तआला जनाब इब्राहीम अलैहिस्सलाम खे बि मौजज़ो ॾिनो। जनाब हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम खे सम्झायो एतिरे ताईं जो अल्लाह जे नबी हज़रत इब्राहीम ख़लील जे लाइ पूरी बादशाही पूरी सल्तनत हिकिड़े पासे न आहे, अकेलो इब्राहीम हिकिड़े पासे न आहे। अल्लाह जे नबी जे ख़िलाफ़ प्रोपगंडा कनि था पिया त हीअ असांजे पुतनि खे ॻाल्हाईंदो आहे। मेलो लॻो, अॼु बि रस्म हले थी पई, हिकु मेलो न आहे। इब्राहीम असां सां गॾु मेले ते हल। जनाब इब्राहीम अर्ज़ु कयो इन्नी सक़ीम, मां बीमार रहा, मुंहिंजो अबो शिरक वारी बीमारी में मुब्तला, मुंहिंजी क़ौम शिरक वारी बीमारी में मुब्तला, मूंखे इहा पंहिंजी ॻाल्हि वणे कान थी। बाबा मां तव्हां सां गॾु कोन हलंदुमि, हा तव्हां वञो तल्लाह लकीदन्न अस्नामकुम बाद तुवल्लू मुदबिरीन, जिनके तव्हां साझी शरीक बनायो था। अल्लाह जो कसम मां बि इन्हनि जे लाइ रिथ रिथां थो, तव्हां पुठी फेरे त ॾिसो, वरी मुंहिंजो इन सां कमु करणो त ॾिसिजो। न क़ुर लिखियो वतल्लाह लकीदन्न अस्नामकुम बाद तुवल्लू मुदबिरीन। मुसलमानों, अल्लाह जो कलाम आहे, 17 सिपारो आहे, सूरत अंबिया है, आयत नंबर 57 वतल्लाह लकीदन्न अस्नामकुम बाद तुवल्लू मुदबिरीन। तव्हांजे वञण खां बाद में, पुठी फेरण खां बाद में, इन्हनि जे लाइ मां को न को हीलो सोचां थो पियो। जनाब इब्राहीम अलैहिस्सलाम उन्हनि जे उन बारे में आयो जिथे बुत पिया फजअलहुम जुज़ाज़ा इल्ला कबीरन लहुम लअल्लहुम इलैहि यरजिऊन। आयो उन्हनि खे भोरा भोरा कई, हाणे त भला रुजू कंदा, हाणे त मोटंदा, ज़रूरु मूंखे बि घुराईंदा, मां बि हिन सां ॻाल्हि कंदुमि। जॾहिं मोटिया फरमाया अदा ईअं न, घरनि जे एसी ताईं वापसि न वञिबो, जेसी ताईं पंहिंजे माबूदनि जो दीदार कयो, हाज़िरी भरायो। मुसलमानों कूड़ा माबूद आहिनि त बि हाज़िरी भराइनि पिया। असांजो त सचो माबूद आहे, पर मुसलमान हाज़िरी भरण लाइ तयारु न आहे। पोइ अची थो ॾिठूं पालू मां फ़अल हाज़ा बिआलिहतिना इन्नहु लमिनज़्ज़ालिमीन। असांजे महबूदनि सां कंहिं कयो आहे हेड़ो हशर, वॾो को ज़ालिम माण्हू आहे जंहिं असांजे महबूदनि खे सफ़ा रेज़ा रेज़ा भोरा भोरा करे छॾियो आहे। हा ॿियो न, इहो जेको शख़्स कल्ह जंहिंखे सलाह पिया कयूं मेले जी, चए पियो त कोन थो हलां, कम जे इन जा ई हूंदा, पोइ हिते जो इहो आहे क़ुर में लिखियो पियो आहे। कालू
मा फ़अला हाज़ा बिआलिहतिना या इब्राहीम क़ालू समिअना फ़तन यज़कुरुहुम युक़ालु लहू इब्राहीम। हिकिड़ो जवान ॿुधंदा हूं जंहिंजो नालो इब्राहीम आहे, कम समूरा उन जा हूंदा। ऐलान थियो दरबार मां ऐलान थो अचे, शाही सल्तनत मां ऐलान आयो फ़ातू बिही अला आयुनिन्नास। हाणे उस्मान जे साम्हूं ख़बर पई असांजे महबूदनि जे बुजुर्ग खे ॾिसो त कीअं अथव, हशर क़ौम ॾिसंदी हुनजी। इब्राहिम पहुतो, छा आहे ख़ैर त आहे, सभु खणी गॾु वेठा हो। वरी पुछी थो मन फ़अला हाज़ा बिआलिहतिना या इब्राहीम। इब्राहिम ही कंहिं कयो आहे हिननि सां? इब्राहिम ख़ामोशी फरमाए। क़ाल बल हौमा, हिकिड़ो जो इहो आहे क़ाल बल हौ मन फ़अला, किन तर्जुमो लिखियो आहे बल फ़अला, माना बल कोन कबीरुहुम हाज़ा फ़स्अलूहुम इन कानू यंतिक़ून। सभु कम वॾे जा अथव, ॾिसोसि जहिड़ो बि वेठो आहे, जाइ वारदात ते मौजूद बि आहे, हथियार हुनजे कुल्हे ते आहे, सामान सॼो अॻियां पियो अथसि। हा सभु ख़तमु थी वञनि, पोइ खणी थी इब्राहिम पाण ॿुधाए त मां कयो आहे, पर जहिड़ो त आहे न हिकिड़ो। क़ुर जवाबु ॾिनो थुम्मा नुकिसू अला रुसिहिम, पंहिंजा कंध हेठि कयऊं, फरजाऊ इला अनफुसिहिम, पंहिंजे नफ़्सनि में सोचण लॻा। इब्राहिम त सचो थो चवे, वाक़ई जीरो बि हिकिड़ो आहे, जाइ वारदात बि मौजूदु आहे, कुहाड़ो जेको हुनजो औज़ार आहे उहो बि हुनजी कुल्हे ते आहे। इब्राहिम त सही थो चए। सुम्मा नुकिसू अला रुसिहिम, अल्लाह ज़िक्र में पंहिंजा कंध झुकायूं, झुकाए झुकाए पोइ फिकाई खां खणी मथे कयूं। इब्राहिम तोखे ख़बर न आहे? लक़द अलिमत, वाह जो क़ुर सम्झाए थो, लक़द अलिमत मा हाउला यंतिक़ून। मुसलमानों किसा कहाणियूं न आहिनि, अल्लाह जो कलाम जे साम्हूं खुलियो पियो आहे। सूरत अंबिया आहे, आयत नंबर 64। तुम्मा नुकिसू अला रुसिहिम लक़द अलिमत मा हाउला यंतिक़ून। इब्राहिम तो ख़बर न आहे, ॻाल्हाईंदे न आहिनि। अच्छा ॻाल्हाईंदा बि न आहिनि? हाँ, जॾहिं ॻाल्हाइनि नथा पोइ हैफ़त अथव। हेॾी सारी वारदात थी आहे हिननि जे मथां। हीउ वॾो जेको सरदार वेठो आहे इहो बि हिननि खे कोन बचाए सघियो, हुननि पाण खे बि कोन बचायो। क़ाल अफ़तअबुदून, क़ुर सम्झाए थो त माबूद जेको हूंदो पंहिंजो पाण जो दिफ़ा करे सघंदो आहे, जेको पंहिंजो पाण खे नथो बचाए, पंहिंजे आबिदनि खे नथो बचाए त माबूद न थींदो आहे। क़ाल अफ़तअबुदून मिन दूनिल्लाह मा ला यंफ़उकुम वला यदुर्रुकुम
चई पोइ छा तव्हां इबादत कयो था अहिड़नि जी अल्लाह खां सिवा जेके पंहिंजो पाण खे नफ़ो नथा ॾेई सघनि वला यदुर्रुकुम पंहिंजो पाण खे बचाए बि नथा सघनि जॾहिं पंहिंजो पाण खे नफ़ो नथा ॾेई सघनि पंहिंजी जान जा क़दुरु कोन्हनि तव्हांखे छा ॾींदा उफ़िल लकुम हैफ़ हुजेव तव्हांजे लाइ तव्हांजे महबूदनि जे लाइ हाणे से चिड़ में अची विया वरी इब्राहिम असांजे पुटनि ॻाल्हाए अबा सच पियो चवे न की न न ॻाल्हायो ॾाढा हाणे त मञिणो हो न हिनखे त बाबा इब्राहिम सच थो चवे पोइ जा चवंदा हुआ विया पीरनि जा मुखालिफ़ न रहंदो उन्हनि इहा ॻाल्हि कई असांजे पुटनि खे तो घटि वधि ॻाल्हाए कुझु बि कोन पियो चवे न चवनि पियो बाबा अलाह खे मञो अलाह जी पूॼा कयो हिननि जे वस कुझु कोन्हे को दलील हुननि जे साम्हूं हो पोइ हाणे हिननि रिथ थी कालू हर्रिक़ू कालू हर्रिक़ू सारियोस हुनजो कोई जवाबु कोन्हे हालांकि मञणो खपे इनहा दलाइल में इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि खे मात ॾिनी आहे इन्हनि जो कमु हो त मञनि हा पर हाणे मञनि नथा लेबल लॻाए करे लेबल कहिड़ो लॻायोसि अब असांजे बुतनि खे गारियूं थो ॾे असांजे बुतनि खे घटि वधि थो ॻाल्हाए लेबल लॻाए करे हाणे ऐलान था कनि चंदो खणी अचो छाजे लाइ बाहि ॿारियो हुनखे साड़ियोसि बसि हिन जी ॿी काई सज़ा न आहे पोइ बाहि बबड़ थी मारो इशारो कोन थो वञा बाहि बबड़ थी एतिरे ताईं जो मेलनि जा मेल मथां पखी बि न पियो गुज़री सघे हाणे बाहि त वधी आराउ थी एसी तंहिंजी कन कंहिंजी बास आहे त बि पंहिंजी बास पूरी पिया कनि उते अबा मुंहिंजी बास हीउ कमु थियो त मां इब्राहिम जे लाइ हेतिरा मण काठियूं ॾींदुसि हेतिरा गादा ॾींदुसि हेतिरी बाहि वधाईंदुसि पोइ शैतान हिनखे ॾस ॾिनो त ईअं कोन सड़ंदो आहे हथ पेर ॿधी पोइ मिंजीक या वरी खंभु आणींदोमांइ हिकिड़े क़िस्म जो उन ज़माने में अहिड़ा आलात हुया जीअं अॼुकल्ह पिंग आहे लोॾे रसियूं कटींदुसि फा वञी कंदो ईअं हुननि कयो सिधो इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम हाणे मौजूदो चइबो आहे त अल्लाह ताला पंहिंजी कुदरत कामिल सां नबीअ जे हथ ते ज़ाहिर कंदो आहे पर पूरी क़ौम उन जे आणण खां आजिज़ थी पवंदी आहे मौजूदु चइबो आहे ॿिए खे आजिज़ करो हाणे हुननि हुन में विधो अल्लाह ताला हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जे हथ ते बाहि खे गुलज़ार बनायो बाहि खे गुलज़ार बनायो हुननि जी त कोशिश ई त सड़े पर अल्लाह ताला फरमायो त सभु जी शइ जो कंट्रोल मूं वटि आहे जेकॾहिं मां चाहियां त बाहि खां साणण वारी कुदरत खसियां पूरी काइनात गॾिजी थी पवे पर बाहि में उहा ताक़त कुदरत नथा आणे सघनि या नार कूनी बरदं व सलामा अला इब्राहीम अल्लाह ताला फरमाए असां हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जे लाइ बाहि खे गुलज़ार बनायोसीं ए बाहि थधी थी वञ सलामती वारी थी वञ एतिरी थधी न थिजां जो मुंहिंजे इब्राहिम खे तो मुंहिंजे इब्राहिम खे थधि लॻे मौजूदो ॾिठूं एतिरे ते उलमा लिखियो जो निमरूद चयो नेम रब रब इब्राहिम नेम रब रब इब्राहिम वाह जो रब इब्राहिम जो रब आहे अरे पचाईंसि हुननि जी कोशिशि आई सड़े पोइ उलमा लिखियो त 30 ढगियूं इन निमरूद अल्लाह जे नाले ते ख़ैरात कई पर ज़िद ते बीठो हो इस्लाम क़बूल कोन कयो पछाड़ी में मर्दू थी करे मरी वियो अल्लाह हुनजे मथां मच्छरनि वारो अदा मुसलत कयो त मारजो पियो कयां मौजूदो उनजो मिसल कोई माण्हू न आणे सघंदो यादि रखो मुसलमानो अॻिते हलो जनाब मूसा कलीम अलैहिस्सलातु वस्सलाम
अल्लाह तबारक व तआला फरमाया मूसा नबी जी मुझा अल्लाह वन फिरौन के समझा इज़हब इला फिरऔन इन्नहु तग़ा फ़क़ुल हल लक इला अन तज़क्का वअहदियक इला रब्बिक फ़तख़्शा फ़अराहुल आयतल कुबरा। फिरौन ने वन समझाईस सरकश थी चुको आहे पंहिंजो मौजूदो बि ॾेखारीस निशानी बि ॾेखारीस। कहिड़ी निशानी? लठ लठ मज़ा नांग बणिजी पियो हथु कढियईं नांग बणिजी पियो वरी पंहिंजे गिरेबान मज़ा हथु कढे ईअं पियो रोशन बणिजी वियो। त फिरौन ॾिठो चयो हाँ हाँ जादू आहे इहो त असां बि करे सघूं था असां बि करे सघूं था। हाणे एतिरे ते उलमा लिखियो मां कंहिं किताब में पढ़ियो फिरौन पंहिंजी कुर्सी ते वेठो हो जॾहिं ॾिठईं लठ मज़ा नांग बणियो त था वञी पोइ ते किरियो। पोइ यार मञा हामान जीअं मोहम्मद कासिम साहब फरमाईंदा आहिनि बेवकूफ़ खे बाज़ार में कॾहिं न खणे जे साण अवल कुटाए पाण पोइ सार ले संगत जी। हामान चए वॾे राजे तूं मञी दे त पोइ क़ौम जो हाल छा हूंदो। हामान जी त ॾढ ते फिरौन बीही रहियो अची बसि कोन मञोसि। हाणे छा करिणो आहे मोहलत ॾियोसि। क़ाल लिल मलइ हौलहू इन्न हादा लसाहिरुन अलीम। हाणे मोहलत ॾियोसि अदा तोसां मुक़ाबिलो आहे। हा तूं बि भले कंहिं ॾींहं ते अचिजां असां बि माण्हू घुरायूं तूं बि भले घुरा। कॾहिं युरीदु अन युख़रिजकुम अल्लाह ताला ॿी जाइ फरमाए यौमुज़्ज़ीना व अन युहशरन्नासु दुहा ज़ीनत वारो दिहाड़ो ईद वारो दिहाड़ो मुतयन कयूं। हेॾां फिरौन आर्डर जारी कया वञो बाबा वञो ॿाहिराड़नि में शहरनि में हुका ॾियो त बादशाह तव्हांखे घुराए थो। जेके बि जादूगर जिथे जिथे आहिनि उन ज़माने में जादू जाम हो। पोइ अल्लाह ताला मौजूदो बि उन हिसाब सां उन क़ौम खे ॾींदो आहे उन नबी सगोरे खे ॾींदो आहे। पोइ फिरौन नापा कया पहुता अची उन्हनि खे पहिरियों खुदू बनाई अहिड़ी आहे हीअ अलाए किथां हलियो आहे असां वटि पहिरियों हिते रही वियो। उहो मंज़र अलाह जे बयानु कयो आहे चवे पियो अलम नुरब्बिक फ़ीना वलीदा वलबिस्ता फ़ीना मिन उम्रिक सनीन। तूं असां वटि ॿार थी रहे हेतिरा साल सम्झाइण में असांखे आहियूं वफ़ालत फ़ालत कलती फ़ालत व अंत मिनल काफ़िरीन। तूं असांजे हमराह सां जेको कयो हो ख़बर कान अथई माण्हू मारे वरी मथे न हलियो वई। अल्लाह जे नबी जवाबु ॾींदो वियो काल फ़लतुहा इदं वाना मिन ज़ालिमीन। बाबा तॾहिं मूंखे त ख़बर कान्हे न मां को मारण न आयो मां छा मां त छॾाइण लाइ मूं कई मां हमराह मरी पियो त मुंहिंजो कहिड़ो क़सूर नेठि। अल्लाह जे नबी उन्हनि खे मौजूदु ॾेखारियो फिरौन पंहिंजी अना ते रहियो माण्हू पहुता हज़ारनि जे तादाद में किन लिखियो आहे 70,000 के 72,000 बहरहाल जेतिरा बि हुया। अल्लाह तबारक व तआला फरमायो युरीदु अन युख़रिजकुम मिन अर्दिकुम बिसिहरि फमाज़ा तामुरून। फिरौन पंहिंजनि वज़ीरनि खां मशवरो वरितो हाणे ॾियो हाल वाल छा करणो खपे। वज़ीर मशवरो था ॾियनि कालो अरुदि वबअस फिल मदाइनि हाशिरीन। साईं ईअं कयो माण्हू मोकिलियो कासिद मोकिलियो शहरनि ॾे वञनि जादूगर घुराइनि पर ॼाणू जादूगर वञनि माहिर जादूगर हुजनि। अल्लाह ताला फरमायो
वक्त मुकर्रर ते पहुता फजुमिअ अस्सहरतु लिमीक़ात यौमिन मालूम। मुकर्रर वक्त ते पहुता उते जॾहिं पहुता फ़िरौन खे पिया चवनि लअल्लना नत्तबिउ सहारा इन कानू हुमुल गालिबीन। शायद अॼु असां ई गालिब थी पवंदासीं। पर फ़िरौन ॻाल्हि ॿुध, असां जेकॾहिं मैदान मारियूं मुक़ाबिलो खटियूं इनाम छा हूंदो? फ़िरौन जो क़ाल नअम, हाओ इनाम तव्हांजे लाइ इहो हूंदो व इन्नकुम इज़न लमिनल मुक़र्रबीन। तव्हां मुंहिंजा वेझा हूंदो, ख़ासि करे रखंदुमि, पोइ कंहिंखे कहिड़ो उहिदो ॾियां कंहिंखे कहिड़ो उहिदो ॾियां। हाणे मैदान सॼो कहिड़ी ख़बर हुननि खे त हीउ बि को जादू वाला छा, हालांकि मौजूदो हो। मैदान सचो मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे अची करे चयूं मूसा हेॾां ॿजणा होॾां पूरी ख़ल्क़ सॼी हुकूमती मशीनरी बि उन्हनि तां। अल्लाह जे नबी खे अर्ज़ु कयूं ए मूसा फ़अल्क़ा मूसा सा फ़इज़ा हिय तल्क़फ़ु मा याफ़िकून। अल्लाह जे नबी जे लाइ अर्ज़ु कयूं क़ाल लहुम मूसा अल्क़ू मा अंतुम मुल्क़ून। तूं फिटो कने या असां? अल्लाह जे नबी फरमायो पहिरियों तव्हां फ़अल्क़ू हिबालहुम वइसियहुम, उन्हनि पंहिंजूं रसियूं पंहिंजूं लठियूं ईं जो उथलायूं त ढेर नांग बणिजी आहे। उहे बि उते चयूं वक़ालू बिइज़्ज़ति फ़िरऔन इन्ना लनहनुल गालिबून। फ़िरौन जी इज़्ज़त जो कसम असां ई अॼु गालिब थींदासीं। पर कहिड़ी ख़बर हुननि खे हेॾां ई जादू आहे होॾां मौजज़ो आहे। जादू छा मुक़ाबिलो कंदो मौजज़े सां? अल्लाह जे नबी पहिरियों पंहिंजे नफ़्स में ख़ौफ़ कयो फ़अौजस मिनहुम ख़ीफ़ा। ख़ौफ़ छा जो की उहो बि उलमा किराम दसियो आहे। इहो ख़ौफ़ कयईं हिननि वारियूं लठियूं हिननि वारियूं रसियूं इहे बि नाग ई बलाऊं बणिया। मुंहिंजी लठ बि नाग, मुंहिंजी लठ बि नाग बणिजे थी। माण्हुनि खे कहिड़ी ख़बर त मौजूदो कहिड़ो आहे जादू कहिड़ो आहे? इहो ख़ौफ़ कयईं। अल्लाह जे तबारक तआला फरमायो मूसा हाणे लठ खे छॾ। अल्लाह तबारक तआला मंज़र बयान कयो फ़अल्क़ा मूसा असा। जॾहिं हज़रत मूसा कलीम पंहिंजी लठ फिटो कई फ़इज़ा हिय तल्क़फ़ु मा याफ़िकून। ओत तन सभिनी खे गिही वई जेको उन्हनि बनायो। जादूगर माहिर आहे, सम्झी विया। जादू हुजे हा त असां खां मुक़ाबिलो न करे सघे हा। सम्झ में आयो त जादू न आहे, मौजूदो आहे। हाणे मुसलमानो 70-72,000 हिकिड़े पासे ॾांहुं मशीनरी हुकूमती मशीनरी, हिकिड़े पासे ॾांहुं अल्लाह जो नबी हज़रत मूसा कलीम हज़रत हारून अलैहिस्सलातु वस्सलाम ॿ हिकिड़े पासे ॾांहुं मुक़ाबिले लाइ मैदान सॼो आहे। पर मुसलमानो पूरी क़ौम इन ॻाल्हि में हा अहिड़ो असां बि आणियूं पर आणे न सघिया। मौजज़े सां मुक़ाबिलो न करे सघिया। कोई जादूगर सम्झी विया त हीउ जादू न आहे, मौजज़ो आहे, पंहिंजा निरड़ पैसा में रखे।
फउल्क़िय अस्सहारतु साजिदीन, फउल्क़िय अस्सहारतु साजिदीन। अल्लाह ताला फरमाए जादूगर सजदे में गिरी पया। क़ालू आमन्ना बिरब्बिल आलमीन। फ़िरौन बस असां पंहिंजे रब जे मथां ईमान आंदो आहे, मूंखे असांखे तो मजबूर कयो, लाइन अकराहत न आलई, मजबूर तो कयो न। असांखे जॾहिं ख़बर पई त हक़ हेॾे आहे, फ़िरौन जो साथ छॾे ॾिनो। ऐं माण्हू ॾिसे थो मुक़ाबले मार खाए थो, हक़ सम्झे थो त हक़ तस्लीम करे। तस्लीम कयूं, अल्लाह उन्हनि जो बयानु बि क़ुर में बयानु। त यादि रखो मुसलमानो, अल्लाह ताला हज़रत मूसा कलीम खे मौजज़ो ॾिनो। लठ मजा नाग बणिजे पियो, 70,000 माण्हू आया पूरी मशीनरी समेत, उन मौजज़े जो मिसल न आणे सघिया। वरी अॻिते हलो जनाब दाऊद अलैहिस्सलाम, वाक़ियात घणा न मां थोरो थोरो शार्ट कंदो, सिर्फ़ु इशारो कंदो हलां। हज़रत दाऊद अलैहिस्सलाम खे अल्लाह तबारक व तआला मौजज़ो ॾिनो। लिखी क़ुर में वलक़द आतैना दाऊद मिन्ना फ़ज़ला या जिबाल अव्विबी मअहू वत्तैर वअलन्ना लहुल हदीद अनिअमल साबिगात। 22 सिपारो सूरत सबा है, आयत नंबर 10 है। अल्लाह ताला फरमायो हज़रत दाऊद अलैहिस्सलाम खे असां पंहिंजो फज़ुल ॾिनोसीं, मौजज़ा ॾिनासीं, जो नदीला पहाड़ मुसख़र कयासीं, पखी मुसख़र कयासीं। अल्लाह ताला फरमायो उन जे लाइ असां लोह खे मेण बनायोसीं। न त आम माण्हूअ जे लाइ छा आहे, लोहर उनखे तपाईंदो बाहि में, उन खां पोइ कटे जेको आहे सटे कुटे उन मां जहिड़ो औज़ार बनाए। पर अल्लाह ताला फरमाए हज़रत दाऊद जो इहो मौजूदु पूरी काइनात गॾिजी पए, पर उहा ईअं न कंदी। उहा जेको ज़ाब्तो आम माण्हुनि जे लाइ आहे, पर हू जेको हो अल्लाह जे नबी हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जे मथां ख़ासि फ़ज़ल। कहिड़ो? वअलन्ना लहुल हदीद अनिअमल साबिगात वक़द्दिर फ़िस्सरद वअमलू सालिहा। उन जे लाइ लोह मेण बनायोसीं, हाणे हथनि में वराए जीअं वणेसि जेका वणेसि शइ ठाहे। त यादि रखो मुसलमानो, हाणे इहो मौजज़ो अल्लाह हज़रत दाऊद अलैहिस्सलाम खे ॾिनो। हाणे ॿिया माण्हू गॾिजी पवनि, मां बि दिलो अॻे वेठो हथनि सां करे नथी सघंदो। अहिड़े नमूने सां मुंहिंजे नबीअनि जे सरदार दिलबर नबी खे बि अल्लाह मौजज़ा ॾिना। खोड़ नबीअनि जा हुया, पर मां पंहिंजे असुल मौज़ू ते मोटी अचां। इधर विचारो आहे तमीद हुई। पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बि अल्लाह तबारक व तआला हज़ारनि जे तादाद मौजज़ा ॾिना। हज़ारनि जे तादाद में, हिकु न हज़ारनि जी तादाद। पर फ़र्क़ु इहो आहे, पाक पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ात अक़दस खां पहिरियां जेके बि नबी सगोर आया, जिन जे मथां मौजज़ा लथा, उहे विया मौजज़ा ज़ातुनि सां खयूं विया। सम्झ में अचे थो की न? मूसा नबी हुयो त लठ नांग बणिजे पई, हाणे ॿियो कंहिंजे लाइ बि न बणिजे। इब्राहिम अलैहिस्सलाम जे लाइ बाहि गुलदार बनी, हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जे लाइ बाहि, हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जे लाइ लोह मेण बणियो। हाणे नबी सगोरा विया, पाण सां गॾु मौजज़ा खयूं विया। उन्हनि जा हाणे मौजज़ा ख़तमु, पर मुंहिंजे दिल पर नबी जा मौजज़ा अञा ते मौजूदु। यादि रखो मुसलमानो, मुंहिंजे सोणे नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा कई मौजज़ा आहिनि। मुसलमानो, मुंहिंजे दिल पर नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कदमनि मुबारकनि जा मौजज़ा
हज़रत अम्मा हलीमा सलामुल्लाह अलैहि जा घर लगन था। हज़रत अम्मा हलीमा सलामुल्लाह अलैहा जो घर बरकत वारो बणजी वञे थो। मुझे सोने नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजा हथ मुबारक खणनि था। हज़रत अबू हुरैरा आयो, साईं मुंहिंजी अम्मा ॾाढो मूंसां तेज तिखो पेश अचे थी। अल्लाह जा नबी दुआ करो, पंहिंजा हथ मुबारक मथे खणो। दिलबर नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हथ मुबारक मथे खया। अल्लाहुम्मा हद अल्लाहुम्मा हद, ए अल्लाह हज़रत अबी हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु जी अम्मा के हिदायत फरमा। उलमा लिखियो, सीरत निगारन लिखियो, हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु टोड़ंदो वियो, तकड़ो वियो, ॾिसां त मां अॻे थो पहुचां या मुंहिंजे आमिना दिलाल नबीअनि जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दुआ मुबारक अॻे थी पहुचे। वञे जो ॾिसे त अम्मा फरमाया, पुट अबू हुरैरा पोइ बि मां गुस्ल कयां, कपिड़ा पायां, पोइ फर्ज़ में अबू हुरैरा खां अबू हुरैरा पाक पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी दुआ खां अॻु न कढी सघे। ये मुंहिंजे साईं जे हथनि मुबारकनि जा कमाल आहे, मुजिज़ा। पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुछ साथी आया, साईं दुआ घुरो, मींहुं नथो वसे। मुझे सुने नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजा हथ मुबारक मथे खणनि था पिया। मुसलमानों मींहुं शुरू थियो आहे। वरी उलमा इकराम लिखियो, यानी जुमे में दुआ घुरायूं, वरी ॿिए जुमे ते आया, साईं हाणे दुआ घुरो त मींहुं बस थिए। त मुसलमानों मुझे सुने नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथनि मुबारकनि जा मौजज़ा बि बेशुमार। मुझे पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े मरतबे किथे विया, साहब सगोरा बि मौजूद। साईं पाणी कोन्हे को, पाणी असांजे लाइ कोन्हे जंहिंमां वुज़ू कयूं, जंहिंमां पंहिंजे स्वारनि खे पाणी पियारियूं। मुंहिंजे दिलबर नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ओ मुंहिंजा साहबियो, अहिड़ो को प्यालो आहे जंहिंमें थोरो पाणी हुजे, खणी आया। साईं एतिरो आहे जंहिंमें चीचू ॿोड़े सघजनि। फरमाया, मुंहिंजे सोने नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे ॾियो। मुंहिंजे सोने नबी पंहिंजूं आङुरूं मुबारक उन पाणी जी प्याले में विझी करे ॿाहिरि कढनि था। उलमा इकराम लिखियो, मुंहिंजे दिलबर नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आङुरुनि मुबारकनि मज़ा पाणी फुहारा करे निकितो आहे। जो 1400 साहबनि पाणी पी ड्रौ कयो त सारनि बि पाणी पी ड्रौ कयो। हालांकि आङुरुनि मज़ा पाणी न निकिरंदो आहे, रत निकिरंदी। उलमा इकराम लिखियो, इन पाणी जो मक़ाम, इन पाणी जो मक़ाम आबे ज़मज़म खां बि मथे आहे, हौज़े कौसर खां बि मथे आहे। छो त इन पाणी जी निस्बत मुंहिंजे दिलबर नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिस्म अतर सां आहे। मुसलमानों मुंहिंजे सुहिणे नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ो एराबी आयो, साईं कलमो भरींदुमि पर अर्ज़ु आहे निशानी मूंखे का ॾेखारियो। कहिड़ी निशानी? साईं फरमाई, भला आई मनी दो वण वारी टारी हेॾे अचे। हा साईं अचे। सोने नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वण जी टारी खे इशारो कयो। उहो वण जी टारी पंहिंजे वण खे छॾे मुंहिंजे सोने नबी इमामुल अंबिया जे कदमनि में आई आहे। वरी मुंहिंजे सोने नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इशारो फरमायो, वञो साॻी जाइ ते वञी करे उन वण सां मिली आहे। मुसलमानों पूरी काइनात जी गदी पवे, अहिड़ो को मौजज़ो हाणे
अहिड़ो को करतब ॾेखारे, करतब त खणी थी सघूं था पर मौजूदो न थींदो। मुंहिंजे साईं जी ख़ुशि। वरी ॿियो आयो साईं मञण लाइ तयारु, पर हाओ को निशानी खपे। निशानी अल्लाह जे नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, वञो इहो जेको वणु आहे मुंहिंजा सलाम चईंसि। ते साईं जन सदाई न था हुन ॾे विया, वणु लुधी लुधी जीअं माना पंहिंजी पाड़ छॾाए ज़मीन चीरींदे मुंहिंजी साईं जी ख़िदमत में आयो आहे, साईं जी कदमनि में हाज़िरी भराई आहे। उहो अहिड़ा कलमो भरी मुस्लमान थियो आहे। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। वरी मुंहिंजे सोणे नबी इमामुल अंबिया साॻे नमूने सां वण खे इशारो फरमायो, वापसि मोटी वञ। ईअं खोड़ अहिड़ा क़िस्म जा वाक़ियात अचनि था। त यादि रखो मुस्लमानो, ये मुंहिंजे सोणे नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथनि मुबारकनि जा मौजज़ा। हिकिड़ी बकरी आहे जेका खीरु न पई ॾे, साईं जन पंहिंजो हथु मुबारक हुन ते घुमायो। उहा बकरी छॾे बि न ॾिला विया, धनारो छॾे न लाथे, या नथी हली सघे, नथी खीरु ॾे, नथी चरी सघे, जंग में वेहे थी त उथी नथी सघे, त गाया हुजे बि घर। शायदि हिजरत वारे सफ़र जी ॻाल्हि आहे। अबू बकर सिद्दीक़ बचा के वका खीर कुझु बि कोन्हे, हिकिड़ी बकरी आहे या सो हलण खां हलाको, पर में इजाज़त मिले साईं जन उन ते पंहिंजो हथु मुबारक फेरायो। इहा बकरी ढावल बि थी वई, खीर सां साई बि थी वई। एतिरे त उलमा लिखियो त जेके घर जा था उहे बि भरिजी मुंहिंजे साईं जे हथनि मुबारकनि जी बरकत। पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो साहबी हज़रत क़तादा बिन नुमान रज़ियल्लाहु ताला अन्हु के जंग जे मैदान में हज़रत क़तादा रज़ियल्लाहु ताला अन्हु जी अखि मुबारक निकिरी पई आहे। हज़रत क़तादा पंहिंजी अखि जो तारो हथरीअ ते खणी आयो, साईं अखि निकिरी पई आहे। मुंहिंजे दिलबर नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया, क़तादा अखि खपई आहे जन्नत जी ॿई। इन करे नबी देवर में ॿई घुरंदा कयो, रब्बना आतिना फिद दुनिया हसना व फिल आखिरति हसना। अल्लाह असांखे दुनिया में भी चंगाई अता फरमा, आखिरत में भी चंगाई अता फरमा। वक़िना अज़ाबन नार, अल्लाह असांखे जहन्नम जी बाहि खां बचा। जनाब हज़रत क़तादा रज़ियल्लाहु ताला अन्हु अर्ज़ु कयो, साईं ॿई खपनि, दुनिया भी खपे त आखिरत भी खपे। पर मैं उते कर साईं जन अखि मुबारक वठी करे पंहिंजो लोहा मुबारक लॻाइण था, पंहिंजे हथ मुबारक सां अखि खे पंहिंजी जाइ ते फिट कनि था पिया। हज़रत क़तादा फरमाए थो, पोड़ो थियुमि पर मुंहिंजी अखि मां नज़र कान वई। ॿियो वाक़ियो ते हज़रत जरीर बिन अब्दुल्ला बदली रज़ियल्लाहु ताला नओं मुसलमान थियो। अर्ज़ु कई, साईं मूंखे दीन सेखारियो, वञी करे पंहिंजी क़ौम ॾे वञा। पर हज़रत जरीर बिन अब्दुल्ला बदली रज़ियल्लाहु ताला उहो घोड़े ते न चढ़ी सघंदो, घोड़े तां चढ़े ते किरी पवे, माना एतिरी वसत हुनखे न हुई। साईं जन सीने मुबारक ते हथु लॻायसि, पुठी मुबारक हथु लॻायसि। हज़रत जरीर फरमाए थो, 150 साल जो थियुसि पर अञा ॼण जवान हुयुसि। घोड़े ते सवारी ईअं पियो करणु जवान कंदा। इहो मुंहिंजे सोणे पाक पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जे हथनि मुबारकनि जो मौजूदो। त यादि रखो मुसलमानो, हज़रत अब्दुल्ला बिन अतीक रज़ियल्लाहु ताला अन्हु कब बिन अशरफ यहूदी वॾो बदबख़्त हूंदो, जेको पाक पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जे ख़िलाफ़ बक बकंदो, ॻाल्हाईंदो। त मुंहिंजे सोणे नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इनखे केरु क़त्ल करे ईंदो,
कब बिन अशरफ यानी अबू राफ़े आहे बहरहाल में हिकिड़ो हज़रत अब्दुल्ला बिन अतीक हक़ अबू राफ़े यहूदी कब बिन अशरफ खे वरी मोहम्मद बिन मुस्लिम उनजे भाणे जे क़त्ल कयो साईं मूंखे कुझु टीम ॾियो मां वञा हिन जा कम लाहे था हज़रत अब्दुल्ला बिन अतीक कुझु टीम वठी करे ओॾे वियो वञी करे राति जो हुन जा कमु पूरो कयईं पोइ पंहिंजे साथीनि खे चई त तव्हां हलो मां एसी ते कोन ईंदुमि जेसी ते ऐलान थिए त अबू राफ़े क़त्ल थी वियो मतां जे भाॻो जहिड़ो न हुजे छो त ऊंधा ई राति धकु त सुठो आयांसि वार त भलो करे आयांसि जो पेट ते रखी करे नेज़ो रखी करे घुमायो आयांसि उमेद त उथंदो ई कोन मरदूद पहिरें धक में छड़े ई कान उन हलियो पियो हूंदो पर थी सघे त इतफ़ाक़ आहे हज़रत अब्दुल्ला बिन अतीक उन जा कम पूरा करे जीअं ॾाकान लहंदो पियो अचे त वीचारे जो को टंग भॼी पई पंहिंजो फ़िलहालु त पटको लाहे करे छिके ॿधईंसि उन खां पोइ मटकाए अलाह जे रसूल वटि आयो ऐलान बि चयो अबू राफ़े राति जो क़त्ल थी वियो जहन्नम रसीद थी वियो पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अब्दुल्ला बिन अतीक रज़ियल्लाहु ताला अन्हु खां हवाल वठण था पिया साईं दुश्मन खे क़त्ल करे आयो हा पर मुंहिंजा महबूब मुंहिंजी टंग जेकी आहे उहा ज़रब जी पई आहे क़ुर्बान वञा मुंहिंजे सुहिणे नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा थन मुबारक था मुंहिंजे सुहिणे नबी इमामुल अंबिया पंहिंजा हथ मुबारक उन जे मथां लॻायो हज़रत अब्दुल्ला बिन अतीक रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमायो त मुंहिंजी टंग जेका पहिरियां हुई ईअं थी वई छाजा दर्द छाजा एक्सरा ऐं मुंहिंजे सुहिणे नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मारजो कयो त हज़ारनि जे तादाद मौजूद आहिनि वॾे में वॾो मौजूदु हुई अलाह जो क़ुर खोड़ आया हिन जे मुक़ाबले में पर विया धूड़ थी खोड़ आया क़ुर खे ख़तमु करण जे लाइ क़ुर जे मुक़ाबले जे लाइ उन्हनि वॾियूं कोशिशूं कयूं पर अल्लाह ताला फरमायो क़यामत ताईं क़ुर जारी सारे रहंदो मुहम्मद अरबी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मौजूदो आहे जेको क़यामत ताईं बरक़रार रहंदो जेको बि ईंदो हिन सां टकर खाईंदो पाण मरदूद थी वेंदो ख़तमु थी वेंदो पर क़ुर जारी सारे रहंदो उहो वक़्तु बि हुयो यानी मके जा मुशरिक क़ुर जे साम्हूं आया वक़ाल الذين كفروا لا تسمعوا لهذا القرآن والغوا فيه لعلكم تغلبون मक्के जा मुशरिक क़ुरान जे मुक़ाबले में आया हिक ॿिए खे चवंदा क़ुरान करीम न ॿुधजो वरी जेकॾहिं मुंहिंजे सुहिणे नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काथे क़ुरान करीम जी तबलीग कंदा हुआ वाइज़ कंदा हुआ त पुठियां तरदीद कंदा हुआ मुसलमानो अल्लाह तबारक व तआला क़ुरान करीम जे अंदरि फरमायो ओ मुंहिंजा महबूब इन्हनि माण्हुनि खे चओ फ़ातू बिसूरत मिन मिस्ले जेकॾहिं क़ुरान जे लाइ चवनि था त माज़अल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे घड़ियो आहे त पोइ तव्हां बि अहिड़ो आणे ॾेखारियो भला 10 सूरतूं आणियो 10 आयतूं आणियो पर हिकिड़ी सूरत आणियो आयत जो टुकड़ो आणियो पर फरमे मुंहिंजा महबूब कॾहिं कोन आणे सघंदा قل إن اجتمعت الإنس والجن على أن يأتوا بمثل هذا القرآن मुंहिंजा महबूबनि खे पैगाम ॾे जिन इंसान गॾिजी पवनि क़ुरान जहिड़ो आणनि अला यातू बिमिथल हाज़ल क़ुरान ला यातून बिमिथले इन क़ुरान जहिड़ो न आणे सघंदा वलौ कान बाज़ुहुम लिबाज़िन ज़हीरा हिक ॿिए जा मददगार बणजनि त बि क़ुरान जहिड़ो न आणे सघंदा बाक़ी साईं सभु माण्हू मुख़ालिफ़ छो आहिनि अलाह जे क़ुरान बयानु फरमाए भला खोड़ माण्हू वलक़द सरफ़ना पर इंसान जे लाइ असां क़ुरान करीम में
हर शे तफ़सील वार बयान कया पर फाबा अक्सरुन्नास इल्ला कुफूरा। खोड़ माण्हू कुरान करीम जो इनकार कनि था छाजे करे बीजा अल्लाह तबारक व तआला फरमायो लियज़्ज़करू वमा यज़ीदुहुम इल्ला नुफूरा। कुरान करीम में 12 बार मिसाल असां करे सम्झायो आहे त माण्हू नसीहत हासिल कनि पर माण्हू वरी भॻा अथव नफ़रत कंदे। बारिश साफ़ ई पाक पाणी हूंदो आहे पर कंहिं ज़मीन में नथो फुटे या उन मथां कांडेरा फुटंदा त ज़मीन जो ॾोह आहे बारिश ॾोह कोन्हे। क़ुरान साफ़ आहे जेकॾहिं असांजी दिलि साफ़ हूंदी त क़ुरान करीम ते असरु कंदो। तव्हां निमाज़ वारा गुल फुटंदा, हुस्न अख़लाक़ वारा गुल फुटंदा, ॾाढ़ी वारा गुल फुटंदा पर जेकॾहिं इन दिलि में निफ़ाक़ हूंदो, कारी कलर दिलि हूंदी त पोइ इन दिलि में ज़बान ते गंद फुटंदो। दीन इस्लाम वारो जेको आहे इहो ख़ूबसूरत फल इन दीन इन ते असांजी पंजनि फुटंदे कोन्हे। इन करे मुस्लमानों असां वटि क़ुरान आहे, नबी जो फ़रमान आहे। असांजी तव्हांजी ज़िम्मेदारी आहे त हिन क़ुरान करीम खे मान ॾियूं, पाण बि तिलावत कयूं, ॿियनि खे ॿुधायूं बि सही ऐं रोज़ाना जेतिरो थिए 2 रुकू थियनि 3 रुकू थियनि माना सां पढ़ो। इंशाअल्लाह क़ुरान करीम माना सां पढ़ंदा वेंदो। हिन जी ज़िम्मेदारी आहे त असांखे ऐं तव्हांखे हिदायत सां दॻु लॻाए। बाक़ी जीअं बुज़ुर्ग फरमाईंदा आहिनि त जेकॾहिं बुखार थींदो आहे त पेनाडोल जी गोरी पोइ ॿधंदा आहियूं। ॻाल्हायो ॾाढा बुखार थींदो आहे त डॉक्टर जो पेनाडोल गोरी न ॿधंदा आहियूं गले सां, खाई पी तॾहिं असरु थींदो। जे ॿधंदासीं त असरु कोन थींदो। असां बि मुस्लमान तावीज़ कोन्हे, तावीज़ ते अमल कयूं, उहो को ॿधूं गले सां ॿांह सां ॿधूं, बाक़ी क़ुरान करीम खे पाण कोन पढ़ंदासीं। हालांकि अल्लाह ते लिखियो पियो आहे या अय्युहन्नास क़द जाअतकुम मौइज़तुम मिन रब्बिकुम शिफ़ाउन लिमा फ़ी सुदूर। ए इंसानो तव्हांजे सीननि जी शिफ़ा आहे बशर्ते के पढ़ो। बदलेगा ज़माना लाख मगर कुरान न बदला जाएगा, बदलेगा ज़माना लाख मगर कुरान न बदला जाएगा। ये कौल मोहम्मद कौल खुदा, ये कौल मोहम्मद कौल खुदा, फरमान न बदला जाएगा। जिस दौर पे नाज़ा थी दुनिया अब हम वो ज़माना भूल गए, औरों को जगाना याद रहा, खुद होश में आना भूल गए। मुँह देख लिया आईने में लेकिन दाग न देखा सीने में, दिल ऐसा लगाया जीने में मरने को मुसलमान भूल गए। अदा तो अब भी होती है मस्जिद की फिजा में अनवर, जिस ज़रब से दिल हिल जाती थी वो ज़रब लगाना भूल गए। मस्जिद तो बनाई शब्बर में ईमा की हरारत वालों ने, मस्जिद तो बनाई शब्बर में ईमा की हरारत वालों ने। मन अपना पुराना पापी है बरसों में नमाजी बन न सका। ज़िंदगी मुलाकात बाकी वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।